इते मांखे ॿुधाई त मटियारी ज़िले में 5 ॾींहनि जी बरसात खां पोइ मलेरिया में इज़ाफ़ो थी वियो आहे। हाला सईदाबाद, बिरशा, शाहपुर, खैबर, खंडू, बलेजाणी ऐं नंढनि वॾनि ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मासूम ॿारनि समेत इस्पतालुनि में मलेरिया वबा फैलजण जा केस रिपोर्ट थियण शुरू थी विया आहिनि। मलेरिया खां बचाव लाइ इंतज़ामिया खे बि जोगा क़दम न खयां आहिनि। अहम ख़बर आहे, मटियारी ज़िले में 5 ॾींहनि जी बरसात खां पोइ मलेरिया में इज़ाफ़ो थी वियो आहे। हाला सईदाबाद, बिरशा, शाहपुर, खैबर, खंडू, फलेजाणी ऐं नंढनि वॾनि ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मासूम ॿारनि समेत इस्पतालुनि में मलेरिया वबा फैलजण जा केस रिपोर्ट थियण शुरू थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर मला। जी अब्दुल गफूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां मटियारी ज़िले में गुज़िरियल 5 ॾींहनि जी बरसाति खां पोइ हाला, सईदाबाद, बिरशा, खैबर, खंडू, फलीजाणी नंढनि वॾनि ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मच्छरनि जे आज़ार खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जिन में मलेरिया जी वबा फैलिजी आहे। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बारिश खां पोइ जेके मलेरिया जा मरीज़ वधण लॻा, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां के बि जोगा क़दम न खयां विया। जी ठीकु आहे अब्दुल गफूर, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।